अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम जी शुरूआति में ज़िक्र कंदासीं अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध जे हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो, जिते वज़ीर आज़म इमरान ख़ान मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाणनि तोड़े तक़रीबुनि में शिरकत पिणु कई। जॾहिं त कराची में सर्कुलर रेलवे जी पीढ़ जो पथर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुल्क ख़ातिर वफ़ाक़ ऐं सिंध खे गॾिजी हलणो पवंदो। वॾे वज़ीर खे दरख़्वास्त आहे त ॿेटनि ते शहर अॾण जे मंसूबे ते नज़रसानी करे डंगी ऐं भंडार ॿेटनि ते शहर अॾण सां सीड़पकारी थींदी ऐं शहर तां आबादीअ जो दबाव बि घटिजी वेंदो ऐं उन सां गॾोगॾु वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो बि चवणो हो त रिथा जेतिरो जल्द मुकमल थींदी ओतिरो ई बचत थींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ॿेटनि जे शहर अॾण बाबति छा चवणो, सभ खां पहिरियों अचो त इहो ॾिसो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी ॻाल्हि ॿोलाव ॿुधी हिन वक़्त ताईं वफ़ाक़ी हुकूमत वज़ीर आज़म इमरान ख़ान हिन होड़ ते क़ाइमु आहिनि त ॿेटनि ते शहर अॾिया वञनि। हिन मामले ते सॼी सिंध अॻु ई एहतिजाज करे चुकी आहे। न सिर्फ़ु एतिरो पर सिंध जे अवामी रद्दअमल बाद सिंध हुकूमत बि पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो हो। वफ़ाक़ी हुकूमत उन होड़ ते हिन वक़्त ताईं क़ाइमु आहे त ॿेटनि ते शहर अॾिया वञनि, जंहिं लाइ सिंध हुकूमत सां बि ॻाल्हियूं जारी आहिनि। जॾहिं त ॿिए पासे कराची शहर खे दुनिया जी जदीद बंदरगाही शहरनि में शामिल करण लाइ कराची कोस्टल कंप्रीहेंसिव डेवलपमेंट ज़ोन मंसूबो सीपेक में शामिल थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी कराची कोस्टल ज़ोन जे इब्तिदाई तरक़ियाती प्लान जी तस्वीर पिणु ट्विटर ते शेयर कई आहे, जंहिंमें वफ़ाक़ जे कंट्रोल हेठि ज़मीन में सिंध सूबे जी ज़मीन बि शामिल कंदी आहे। उहा मनसूबा बि शामिल कया विया आहिनि जेके सिंध जी ज़मीन वाज़ तौर ते मौजूदु आहिनि ऐं उन ते वफ़ाक़ जो को बि कंट्रोल न आहे, उनखे बि इन प्रोग्राम में शामिल कयो वियो आहे, जेके सूबाई हुकूमत जे दायरे में अचनि था। डान अख़बार जी रिपोर्ट मूजिबि मंसूबे में मुहाणनि खे 20,000 घर ॾियणु, लियारी नदी जे छोड़ वटि गंदो पाणी साफ़ करण जो मंसूबो, सामूंडी किनारे सां रोड जी तामीर, माहीगिरी बंदरगाह, केपीटी ते 4 बर्थनि जी तामीर शामिल आहे। जॾहिं त 23 सेप्टेंबर ते इस्लामाबाद ऐं बीजिंग में वीडियो लिंक ज़रिए सीपेक बाबति जुड़ियल ज्वाइंट कोऑर्डिनेशन कमेटी जे 10 इजलास में अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। सीपेक में पंहिंजी नोयत जो ही पहिरियों मंसूबो शामिल आहे, जंहिंसां कराची कोस्टल कंप्रीहेंसिव डेवलपमेंट ज़ोन मंसूबे में चीनी सरमाएदार बाज़ाब्ता तौर ते सिधी रीत सरमायाकारी कंदा। जॾहिं त इन मंसूबे तहत चीन मां 3.5 अरब अमरीकी डॉलरनि जी सीड़पकारी अचण जो पिणु इम्कानु आहे। डान अख़बार जी रिपोर्ट मूजिबि कॉलोनी मां 20 खां 25,000 फैमिलियुनि खे शिफ्ट कयो वेंदो। हीउ मंसूबो गेम चेंजर आहे। केपीटी लाइ 4 नयूं बर्थूं पिणु जोड़ियूं वेंदियूं, जेके पाकिस्तान जे माहीगिरी खाते खे हथी वठाईंदियूं। उन मंसूबे तहत जदीद तरीन माहीगिरी बंदरगाह ठहंदी, जंहिंसां पाकिस्तान जे तिजारती सलाहियतुनि में इज़ाफ़े लाइ आलमी मयार जो फिशरीज़ एक्सपोर्ट प्रोसीजिंग ज़ोन पिणु क़ाइमु कयो वेंदो। सामुंडी मालियाती निज़ाम में बहितरी ईंदी, लियारी नदी मथां वाटर ट्रीटमेंट प्लांट लॻाए आलूदगीअ खे बि घटि कयो वेंदो। कराची कोस्टल कंप्रीहेंसिव डेवलपमेंट मंसूबे तहत पाकिस्तान जे गहरे पाणी वारे पोर्ट खां पुल ज़रिए कराची बंदरगाह खे बाक़ी हिसनि खां जोड़ियो वेंदो, जॾहिं त हीउ मनोड़े ॿेट ऐं सेंट पिट बीच ॾांहुं बि रस्ता वेंदा ऐं उते ई हीअ सॼी डेवलपमेंट कई वेंदी, जंहिंसां तक़रीबन मच्छर कॉलोनी जो 20 खां 25,000 फैमिलीज़ पिणु मुतासिर थींदियूं। इन सॼे मामले ते सिंध हुकूमत खे हिन वक़्त ताईं एतमाद में नाहे वरितो वियो। इन सॼे मामले ते सिधो सो अली ज़ैदी जो इहो चवणु आहे त हीअ जेका बि ज़मीन आहे उहा केपीटी जी आहे, उहा वफ़ाक़ जी आहे, उन ते सिंध हुकूमत जो कोई बि दाइरो न आहे, जंहिं त हक़ीक़त उन जे उबतड़ ॿुधाए थी। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जॾहिं सिंध जी राजधानी कराची जे दौरे ते पहुतो त उन में ख़बरूं इहे बि साम्हूं आहिनि त इन मामले ते बि गुफ़्तगू थी आहे। सिंध हुकूमत खे वाज़ तौर ते वज़ीर आज़म इमरान ख़ान इन बाबति बि चई चुको आहे त ॿेटनि ते शहर अॾण वारी जेका सिंध हुकूमत तजवीज़ रद्द कई हुई, उन ते हिकु भेरो ॿीहर गौर वीचार कयो वञे। हिन मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻुवान आहिनि, सूबाई वज़ीर आहिनि मोहतरम जनाब तैमूर टालपुर साहब। साईं अस्सलाम वालेकुम। तैमूर साहब वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो ज़ाहिरा जेको गुज़िरियल भेले असां ॿेटनि वारे मामले ते सूरत हाल ॾिठीसीं, उन खां पोइ हिकु ॿियो मंसूबो वफ़ाक़ी हुकूमत शुरू करणु वञे पई, अवां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? छा इन बाबति सूबाई हुकूमत खे एतमाद में वरितो वियो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुंहिंजा बिल्कुलु बि एतमाद अञा ताईं न वरितो वियो आहे। हे त अहमकनि ऐं बेवकूफ़ुनि जो हिकिड़ो टोलो आहे जिन्हनि खे का शइ सम्झ नथी अचे। इन्हनि सां जेको हींअर थी आहे उहो घटि थी आहे। इन्हनि खे असां रिटर्न जेको एग्रीमेंट कई पई, इन्हनि सां गॾु कमु चाहियोसीं पिए, पर इन्हनि जेके असांजी शर्तूं शराइतूं आहिनि सभु हटाए छॾियूं। उन्हनि पूरी ओनरशिप इन्हनि बंडल आइडेंटिटी वठी ऐं पाण वटि रखी छॾी। एसि ताईं त जेके हुते लोकल माहीगिर आहिनि उन्हनि खे बि ज़ीरो नील बटा नील करे छॾियो, जंहिंजे करे असां पहिरीं कॉन्ट्रैक्ट कैंसिल करे छॾियो। ऐं हाणे बि हिननि खे ख़बर हुजणु खपे, जेसि ताईं सिंध हुकूमत राज़ी नथी थिए, जेसि ताईं हे सिंध हुकूमत खे
इन ते राज़ी त हे कुझु बि कोन था करे सघनि। अच्छा, ॿी मज़े जी ॻाल्हि, कल्ह तव्हां ॾिठो छा हिन जो मैसेज आयो अली ज़ैदी जो, हिन कहिड़ी ॻाल्हियूं पिया कयूं, ऐं अॼु तव्हां ॾिठो इमरान ख़ान छा पियो चए। इमरान ख़ान रिक्वेस्ट कई आहे मुराद अली शाह साहब खे त महिरबानी करे असां सां गॾिजी कमु कयो। हा, जे इहो लहजो इमरान ख़ान जो हूंदो त असां सिंध हुकूमत वफ़ाक़ सां गॾु कमु करे सघे थी, बंड लाइन में को बहितरी आणे सघूं था, बशर्त त असांजा जेके ओनरशिप आहे सिंध जे सूबे जी, सिंध जे माण्हुनि जी रहंदी, ऐं जेके राइट्स आहिनि उते लोकल रेजिडेंट्स जा उहे बि असां वटि रहंदा, उन शर्त ते असां कमु करे सघूं था। पर हे ॻाल्हि क्लियर, जॾहिं इमरान ख़ान चई छॾियो असांखे त तव्हां कयो, माने हुननि जे बस में न आहे, उन वटि को पावर को तरीक़ेकार न आहे कमु करण जो, जंहिंजे करे हाणे इमरान ख़ान पंहिंजा हथियार फिटी करे असांखे रिक्वेस्ट कई आहे असां हिन खे कंसिडर करे सघूं था, जे हे सिंध जे माण्हुनि जा बहितर हूंदो, जे सिंधियुनि खे मां फ़ाइदो थींदो त वाई नॉट, वी कैन थिंक अबाउट इट। अच्छा तैमूर साहब, इन बाबति अवां वटि कहिड़ियूं अपडेट्स आहिनि? ज़ाहिरा जेके ख़बरूं हिन वक़्त ताईं साम्हूं आयूं आहिनि उन मूजिबि त 10 इजलास में इहो फ़ैसिलो थियो ऐं सूबाई हुकूमत मुसलसिल इन बाबति चयो त को एतमाद में नाहे वरितो वियो। अॼु ज़ाहिरी तौर ते वज़ीर आज़म साहिब जो लहजो तब्दील नज़र आयो ऐं अॼु बाज़ाब्ता तौर ते वज़ीर आज़म इमरान ख़ान इहो चयो त सिंध हुकूमत सां गॾिजी कमु करे सघिजे थो। छा पर्टिकुलरली इन मनसूबे बाबति, कोस्टल कंप्रिहेंसिव डेवलपमेंट ज़ोन बाबति का ॻाल्हि ॿोल हिन वक़्त ताईं थी आहे सिंध हुकूमत वटि, या उहो प्लान सिर्फ़ु हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत वटि ई मौजूदु आहे? जेसि ताईं इहा अनाउंसमेंट अॼु तकरीर में कई हुई इमरान ख़ान, तेसि ताईं असां सां का ॻाल्हि ॿोल, को राब्तो, का सलाह मशवरो न थियो आहे। ऐं जेसि ताईं असां सां सलाह मशवरो न थींदो त हे जेके ख़्वाब ॾिसणु चाहिनि, हे ॾिसण था, ॾिसी सघनि था, हे ख़्वाब ॾिसंदा ऐं थोरी देरि में झटको हणी उथंदा, हिन खे ख़बर पवंदी हक़ीक़त खां तमामु परे आहिनि। एक्चुअली तव्हां ऐं मां हे डिस्कशन त कयूं पिया, पर इट्स वेरी सिंपल एंड वेरी स्ट्रेट फॉरवर्ड त तव्हां जॾहिं हिकु बाउंड्री रखो था, हिकु बाउंड्री मां हिकु नॉटिकल माइल्स जो हिकिड़ो एरिया हूंदो आहे जेको सिंध हुकूमत जो आहे, जेको बि सूबो आहे उनजी बाउंड्री में हूंदो आहे, जॾहिं उनखे तव्हां क्रॉस करे था वञो त पोइ हुते जेको आहे सो वफ़ाक़ जो हजी हद शुरू थी थिए। त तव्हां रुगो इनखे मापाईंदा त ॻाल्हि हुते ख़तमु थी वेंदी, पोइ चवंदा दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। अच्छा तैमूर साहब, उन सां गॾो गॾु इहो बि आगाह कजो, गुज़िरियल साल जॾहिं वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची पहुतो त 1100 अरब जो ऐलान कयो वियो ऐं उन वक़्तु ज़ाहिरा हाई कोर्ट जो बि सख़्तु रिमार्क्स हुआ, सुप्रीम कोर्ट जो बि इन बाबति फ़ैसिलो त सभु हुकूमतूं गॾिजी वियनि। असां ॾिठोसीं त सभिनी स्टेक होल्डरनि खे गॾिजी विहारियो वियो, पर सॼे साल दौरान ख़ासि तौर ते सिंध जी राजधानी में असांखे का बहितरी नज़र न आई। ज़ाहिरा जॾहिं वटि पकड़ वारी सूरत हाल हुई त उनजे करे छा मां सम्झो पिया त हिन भेरे अॼु जेका शुरूआति थी आहे KCR जे हवाले सां, उन ते बि मुख़्तलिफ़ स्टेटमेंट्स अचणु शुरू थियूं आहिनि, उन ते सूबाई हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत गॾिजी वेहंदा, उन ते गॾिजी तौर ते कमु कयो वेंदो, या इहो फीज़िबल ई न आहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे? ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको आहे माइंड सेट जहिड़ो हुजणु खपे। पीपल्स पार्टी हिकमत पॉज़िटिविटी वारी ॻाल्हियूं कंदी आहे, असां क्रिएटिव ॻाल्हियूं कयूं था, असीं कमु करणु चाहियूं था, बशर्त तरीक़ेकार सही हूंदो त असीं वफ़ाक़ सां गॾु कमु कंदासूं। वफ़ाक़ जो राइट आहे, वफ़ाक़ खे हर सूरत में सिंध खे कमकार ॾियणा आहिनि, सिंध खे पैसा ॾियणा आहिनि, सिंध खे प्रोजेक्ट्स ॾियणो आहे, हीअ हिन जी अवलिन ज़िमेदारी आहे। हींअर सां हिन बजट में निगलेक्ट कयो आहे सिंध जे सूबे खे। सॼे पाकिस्तान जे हर सूबे खे हिननि नया रोड, नया रस्ता ॾिना आहिनि। वाहिद हिकिड़ो सिंध जो सूबो जीअं हिकिड़ो बि रोड रस्तो न मिलियो आहे, 1 रुपयो न रखियो आहे नयनि स्कीमनि में असांजे लाइ। त हिननि खे इहे शयूं सुधारणियूं पवंदियूं। हे जेको अचे थो हर चकर, हर 6 महीने इमरान ख़ान साहब अचनि था, का न का नई लॉलीपॉप ॾेई हलिया था वञनि, ऐं पोइ उहो ख़्वाब जेके आहिनि बिखरजी था वञनि कराची जे माण्हुनि जा, सिंध जी आवाम जा। सो मां सम्झां थो अलाह करे इहो वरी को नयो लॉलीपॉप न हुजे। हींअर बि KCR में तमामु घणियूं शयूं थियणियूं हुयूं, इन्हनि खे इंतज़ारु करणु खपंदो, उहो सभु शयूं कंप्लीट कराए उनखे यूज़ेबल करे अची रिबन कटना। पर जंहिं तकड़ में हे रिबन कटे ऐं भॼी आहिनि त मूंखे उमेदु घटि आहे त को हे हिते का चङी शइ करे सघंदा। मां सम्झां थो हिननि खे करणु खपे, पर इन्हनि मां पाकिस्तान जी आवाम खे एज़ अ होल को बि कंहिं बि क़िस्म जो हाणे आसिरो न आहे। छो त जे 3 साल में कुझु न करे सघिया त हाणे अॻिते छा कंदा? जेके 45 बसूं असां हिननि खे ॾेई असां ते थोरो था कनि, 45 बसूं छा आहिनि? कुझु बि कोन्हे। असां 250 बसूं वठूं पिया, जेके असांजो कैबिनेट मां मंज़ूरी बि थी वई आहे। हिन खां वधीक जेको आहे सो ॾुख जी ऐं परेशान थियण जी इहा ॻाल्हि आहे त ऑरेंज लाइन लाइ हे असांखां पैसा वठी चुका आहिनि। टोटल 100% पेमेंट सिंध हुकूमत इन्हनि खे ॾेई छॾी आहे वफ़ाक़े, पर ऑरेंज लाइन ते कमु करण लाइ तयारु कोन्हनि। इहे बसिस वठी पिया अचनि जिते अञा तव्हांजी तयारी न आहे। हालांकि ऑरेंज लाइन असां तयारु करे छॾी आहे,
एवरीथिंग इज डन। हाणे रुगो सीएम साहब खे अची रिबन कटणो आहे त असां हुते बसिस शुरू करे सघूं था, पर हुते असांजी मदद करण लाइ तयारु कोन्हनि। असांजे पंहिंजे पैसनि जी बसिस असांखे ॾियण लाइ तयारु कोन्हनि। ठीक सर, अब आखिर में क्विकली इहो ॿुधाइजो जेको अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जो लहजो हो ऐं ज़ाहिरा अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान बाज़ाब्तो तौर ते इहो चयो त सिंध हुकूमत सां गॾिजी हलणु घुरिजे, जॾहिं त उन खां अॻु वज़ीर आज़म इमरान ख़ान ईंदो हो त उन वक़्तु हुनजी तनक़ीदी हूंदी हुई सिंध हुकूमत ते ऐं को इन्विटेशन बि न ॾिनो वेंदो। असां जेके गुज़िरियल विज़िट्स आहिनि वज़ीर आज़म जा उहे ॾिठा आहिनि। ऐं केतिरा पुरुमीद आहियो त गॾिजी सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिन सूबे जे लाइ कमु कंदा, या अवां सम्झो पिया त इहो सिर्फ़ु बयाननि जी हद ताईं शयूं नज़र ईंदियूं ऐं सूरत हाल साॻी रहंदी? मां अॼु ख़ान साहब जेको आहिनि सुठे मूड में ऐं होश हवास में मुंहिंजे ख़्याल सां त इन करे कुझु सुठियूं प्रोडक्टिव ॻाल्हियूं कयनि ऐं इहो हिननि जो रहियो तरीक़ेकार ऐं त मां सम्झो हिन जो फ्यूचर में असांखे एज़ अ प्रोविंस असांखे फ़ाइदो मिलणु खपे। हाणे मां सम्झो ख़ान साहब सम्झी वियो आहे त ज़ोर दाबनि ऐं धड़कनि ते कमु कोन थो करे। सिंध जा माण्हू चाहे वज़ीर आला सिंध हुजे, चाहे सिंध जो को वज़ीर हुजे, या को 5 ग्रेड जो 1 ग्रेड जो सिंध जो मुलाज़िम हुजे, असीं सिंधी माण्हू इज़त जा बुखिया आहियूं, इज़त सां कमु करे सघूं था। जे ख़ान साहब खे सिंध जी रवायत 3 सालनि खां पोइ सम्झ में अची वई आहे त मां सम्झां थो इहे सुठी ॻाल्हि आहे। असां जंहिं बि शइ में फेडरल हुकूमत चाहे थी जंहिंमें सिंध जो फ़ाइदो हूंदो असां हुननि सां सुठे नमूने कमु कंदासूं, जे इहो एटीट्यूड ईअं ई रहियो। पर तव्हां ॾिसो था हिननि में केतिरो फ़र्क़ु आहे। अली ज़ैदी हिकु ॾींहुं चए थो त असां हिन ते टेक ओवर पिया कयूं आइलैंड ते, आइलैंड असांजी प्रॉपर्टी आहे या असां फलाणे खे ॾियूं पिया, ऐं ॿिए पासे मुंहिंजो प्राइम मिनिस्टर चए थो कि असांजे वटि को पावर कोन्हे। मां मुराद अली शाह खे रिक्वेस्ट कयां थो त हिननि खे पंहिंजो फेल ऐं ॻाल्हि में जेको तादाद आहे उहो ख़तमु करणु खपे, हिकिड़े पेज ते अचणु खपे। ख़ान साहब जो हिकिड़ो वज़ीर ॿी ॻाल्हि थो करे, ॿियो वज़ीर टी ॻाल्हि थो करे, ख़ान साहब पाण चौथी ॻाल्हि थो करे। वॾी महिरबानी अवां जी तैमूर टालपुर साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत हिकु ॿियो मनसूबो ठाहिण लाइ वञे पई अॻिते ऐं कराची कोस्टल कंप्रिहेंसिव डेवलपमेंट ज़ोन मनसूबे नाले जेका ही शुरूआति थी आहे, जंहिंजी पहिरीं रिपोर्ट साम्हूं आई आहे। उन मूजिबि त हिन मनसूबे जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत तयारियूं करे छॾियूं आहिनि। हिन बाबति सिंध हुकूमत खे एतमाद में नाहे वरितो वियो। जीअं तैमूर टालपुर साहब ॿुधायो पिए त इन सॼे मामले ते सिंध हुकूमत खे एतमाद में नाहे वरितो वियो ऐं जेको अॼु मूड ऐं लहजो वज़ीर आज़म इमरान ख़ान जो नज़र आयो त उन मां इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त सिंध हुकूमत खे बि इन मामले ते ख़ासि तौर ते जेको ही मनसूबो ठहणु वञे पियो उन ते एतमाद में वरितो वेंदो ऐं उन लाइ वफ़ाक़ी हुकूमत जूं कोशिशूं बि थींदे नज़र अचनि थियूं। पर ॾिसणो इहो आहे त उन लाइ मुकमिल जेके तफ़सील आहिनि उहे कॾहिं ॾिना वञनि था, कॾहिं इहो ॿुधायो वञे थो त जेके बि उतां जा माण्हू उन्हनि खे उतां कढियो वेंदो, ख़ासि तौर ते मच्छर कॉलोनी मां, उन्हनि खे किथे रहायो वेंदो ऐं उन्हनि जे लाइ केरु बंदोबस्तु कंदो, इहे शयूं हिन वक़्त ताईं क्लियर न आहिनि। कराची बाबति जेके ऐलान थिया उहे हिन वक़्त ताईं क्लियर न आहिनि। उन ते सियासी तौर ते पॉइंट स्कोरिंग त थींदी रहे थी पर कमु थींदे नज़र नथो अचे। पाण इन ई मामले ते प्रोग्राम में कंटिन्यू कंदासीं। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। पाण ज़िक्र कंदासीं हिन हिसे में अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध जी राजधानी कराची जे दौरे ते मौजूदु हो, जिते वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां हिकु भेरो ॿीहर KCR जो पीढ़े जो पत्थर पिणु रखियो वियो। कुझु महीना अॻु असां शेख रशीद खे बि ॾिठोसीं। ज़ाहिरा इहे सभु जेके मामला आहिनि उन ते बि पाण प्रोग्राम में ॻाल्हायोसीं, पर हिकु ॿियो अहम मामिलो पिणु साम्हूं आयो आहे ताज़ो ई। अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जॾहिं इफ़्तिताह वारी तक़रीब में ख़िताब कयो त उन वक़्तु हुन वॾे वज़ीर ॾांहुं इहो चयो त जेको ॿेटनि ते शहर अॾण वारो मनसूबो आहे उन ते सिंध हुकूमत नज़रसानी करे ऐं उन बाबति इहे ख़बरूं बि अचनि पियूं त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां बाज़ाब्ता तौर ते वफ़ाक़ी हुकूमत जा राब्ता बि सिंध हुकूमत सां हलनि पिया। उन सां गॾो गॾु ताज़ो ई हिकु ॿियो मामिलो साम्हूं आयो आहे, जंहिंमें सीपेक बाबति जोड़ियल जॉइंट कोऑर्डिनेशन कमेटी जे 10हें इजलास में हिकु फ़ैसिलो कयो वियो आहे। उन फ़ैसिले तहत सीपेक में पंहिंजी नोयत जो हिकु मनसूबो पिणु शामिल कयो वियो आहे, जंहिंमें कराची कोस्टल कंप्रिहेंसिव डेवलपमेंट ज़ोन मनसूबे में चीन सिधी सरमायादारी कंदो, जॾहिं त इन सॼे मामले ते जेको सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे उहो बि साम्हूं अची चुको आहे ऐं उन में इहो चवणु आहे त इन सॼे मामले ते सिंध हुकूमत खे एतमाद में नाहे वरितो वियो ऐं हीअ हिकु ॿी कोशिशि थिए पई। जॾहिं त अली ज़ैदी जो इन बाबति इहो चवणु आहे त हीअ सॼी जेका ज़मीन आहे उहा KPT में अचे थी, जॾहिं त केतिरी अहिड़ी ज़मीन आहे जेका उन खां ॿाहिरि बि अचे थी, उनजो बाज़ाब्तो तौर ते दाइरो सिंध हुकूमत वटि मौजूदु आहे। सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर तर्जनिगार मोहतरम जनाब नसीर मेमण साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
नसीर साहब वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो ज़ाहिरा जेको अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जो दौरो हो, हिकु पासे खां राय इहा बि अचे पई ऐं जेके ख़बरूं आयूं आहिनि त कोशिश इहा ई आहे जेका हिकु भेरो ॿीहर कोशिश थी आहे कराची कोस्टल कंप्रिहेंसिव डेवलपमेंट ज़ोन जे नाले ते, उन ते सभिनी धुरियुनि खे राज़ी कयो वञे ऐं इन मंसूबे खे कंहिं न कंहिं तरीक़े सां अॻिते वधायो वञे। अवां कीअं पिया ॾिसो सॼी सूरत हाल खे? इन जगह लगा मनसूबा है कि वही सतह जा हिकिड़े सूबे में इंप्लीमेंट थींदा सॼी ज़मीन ते इंप्लीमेंट थींदा। केपीटीए जो ख़तून खे लीज ते मिलियल आहे, केपीटीए खे पोर्ट जे हवाले सां हलाइण जे लाइ। केपीटी खे ईअं न आहे त अनकंडीशनल लैंड मिलियल आहे त वॾे मक़सद जॻह चाहे जैसे जीअं हलाए ईअं न आहे। सो इन सॼे क़िस्म जे डिसीशन में तव्हांजी पंहिंजी अगरि कॉर्पोरेशन खां तव्हां डिस्प्लेस करण जी ॻाल्हि कई आहे, उहे इलाइक़ा पंहिंजे टेरिटरी जे अंदरि आहिनि, त उहो सॼी फैसला साज़ी में सिंध हुकूमत जेका तव्हां ॿुधायो था थोरी देरि अॻु अमल पायो आहे। उहो कंदा असां ऑन बोर्ड न आहियूं, असां ॿाहिरि रखिया विया आहियूं। त इहे कीअं डिसीशन थींदा हेॾनि वॾनि प्रोजेक्टनि जे बारे में? इन्हनि आइलैंड वारे इशू ते बि वेही करे दुनिया जा मूंखे ख़बर न ई ओतिरो हिकिड़ो ऑर्डिनेंस निकिरी थो अचे। डेवलपमेंट प्रोजेक्ट हमेशह डिस्कशन डायलॉग ऐं डिसएग्रीमेंट्स खे ॾिसी ठाहिबा आहिनि, उनजी फीज़िबिलिटीज़ ठहंदियूं, उनजी कंसल्टेशन्स थींदियूं, उन जेका सूबे जी हुकूमत आहे तव्हां उन सां ॻाल्हाईंदा, उहो तव्हांजे माण्हुनि सां ॻाल्हाईंदा, त पूरो प्रोसेस आहे न। मेगा प्रोजेक्ट ईअं थोरी तव्हां राति विच में ओतिरो ख़बर पई त हाणे प्रोजेक्ट अनाउंस थी वियो आहे, प्रेस कॉन्फ्रेंस थो करे त 5 सालनि में सभु कुझु ठाहींदासीं। ही फंडामेंटली अप्रोच ई फ्लॉट आहे। ही त डेवलपमेंट मूंखे लॻे थो करणु चाहिनि ई नथा। ही माण्हुनि खे बेवकूफ़ पिया था बनाइनि। तॾहिं चवंदा 1100 अरब रुपया कराची लाइ था, कंहिंखे ख़बर कान्हे केॾां विया। ओचिता अनाउंस करे छॾनि त आइलैंड्स असांजा आहिनि। हाणे माण्हुनि खे तासिर इहो ॾियनि त असां तरक़ी ते कई, ॾिसो सिंध हुकूमत नथी खणिजे। सो पराए घर ते तव्हां ज़ोरी कब्ज़ो करे हुनजी जुगी ठाहे कहां चवंदो त मां बंगलो ठाहियां ऐं हुनखे तरक़ी जो नालो ॾियां। हा, तरक़ी क़ौमी इंट्रस्ट मुल्की इंट्रस्ट में थींदी आहे, पर हुनजो हिकिड़ो कंसंट्रेटिव प्रोसेस आहे। घटि में सूबे जी हुकूमत खे तव्हांखे ऑन बोर्ड करणो पवंदो। ही सॼो रवैयो हिकु तरीक़ो ई गैर डेमोक्रेटिक आहे, डेवलपमेंट जे डायनामिक्स जो बतल आहे। मूंखे नथो लॻे त ही कंहिं क़िस्म जी डेवलपमेंट जे कम सां को सीरियस बि आहे। अच्छा नसीर साहब इहो बि ॿुधाइजो, अली ज़ैदी साहब जेको फरमाइनि पिया हिन वक़्तु, ज़ाहिरा जेको गुज़िरियल भेरे मामिलो साम्हूं आयो ॿेटनि वक़्तु, उन वक़्तु असां ॾिठोसीं सिंध हुकूमत जेका NOC ॾिनी हुई उहा वापसि वरिती जॾहिं अवामी रद्द अमल आयो ऐं सिंध जे क़ौम परस्त तरक़ी पसंद पार्टियुनि तोड़े सिंध जे अवाम पारां बि उन ते भरपूर रद्द अमल ॾिनो वियो, जंहिंखां पोइ ॾिठोसीं असां त उन मामले ते का अॻु भराई न थी सघी। हालांकि हिन वक़्तु बि वफ़ाक़ी हुकूमत जो इहो ख़्यालु मौजूदु आहे। अॼु बि वज़ीर आज़म साहब इन जा मिसाल बि ॾिए पियो। अवां कीअं पिया ॾिसो, छा उहो जेको प्रोजेक्ट हुयो उहो हिते ई आणणु चाहिनि था ऐं उनजो जेको बुनियादु आहे, छो त हू अॻु ई अली ज़ैदी साहब चवे पियो त जेका ज़मीन आहे उहा KPT में अचे थी ऐं उन ते सिंध हुकूमत जो को बि इख़्तियार न आहे। ॾिसो जेको सूबे जे अंदरि लैंड आहे न, कॉन्स्टिट्यूशन मूजिबि आहे सूबे जी, भली कहिड़े बि पर्पज़ लाइ वफ़ाक़ी इदारे खे ॾिनल हुजे, छा बि हुजे। ईअं न आहे पोर्ट कासिम जी चवनि पिया न त आइलैंड्स पोर्ट कासिम जा आहिनि, पोइ छा थियो हुन ते? तंहिंजे करे इहा हिकु सॼी अप्रोच ई फज़ूल तरीन ॻाल्हि आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल अप्रोच आहे। छो क़बूल कंदो को बि सूबो? तव्हां कहिड़ी बि सुठी स्कीम खणी अचो था, प्रोसीजर्स वायोलेट कंदो, सूबे सां ॻाल्हाईंदो न, माण्हुनि सां ॻाल्हाईंदो न, लिक छिप में सीक्रेसी में कमु कंदो। आइलैंड वारे सिस्टम जे माण्हुनि जो एतिराज़ छा हो? सिंध जा माण्हू खे तरक़ीअ ख़िलाफ़ थोरी आहिनि। असां सभु चाहिनि था तरक़ी ते, यस मैरीटाइम डेवलपमेंट ते, हा बिल्कुलु फिशा थियनि, मनोर खे सेंस पिता गिणण लाइ पुल ठाहियो था, ज़बरदस्त ॻाल्हि आहे, सभु कम थियणु घुरिजनि। पर उन विच में तव्हां कई ॻाल्हियूं लिकायो था। तव्हां 20-25 माण्हुनि खे रिसेटलमेंट लाइ नथा ॿुधायो त किथे विहारींदो, हुनजी ज़मीन केरु ॾींदो, केतिरी ज़मीन हूंदी, केरु हुन जा पैसा ॾींदो। इन सॼी स्कीम जो रेजिडेंशियल कंपोनेंट कहिड़ो आहे? दानिश वार जेके थी त नक्शे में कंक्रीट लाइ स्ट्रक्चर ऐं रिहायशी इलाइक़ो बि नज़र थो अचे, ब्रीफिंग में हुनजो ज़िक्र ई कोन्हे। सो अॼु ॻाल्हियूं तव्हां लिकायो था त पोइ माण्हू तव्हां केॾी बि सुठी स्कीम खणी ईंदो, माण्हू छो हुन ते ट्रस्ट कंदा? तव्हां 6 महीना बि न गुज़रिया आहिनि त तव्हां ॿेटनि जे मामले ते ब्लंडर करे चुका आहियो। ॿिन्ही सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे माण्हुनि सां उहा शइ लिकाए करण जी कोशिशि कई, किथे लिकाए सघंदा? इन जी 21वीं सदी आहे। कीअं या त तव्हां माण्हुनि खे डंडा पाठा आणी जीअं अमराना तरीक़ा थींदा ईअं वेही पोइ चओ त कयो, पोइ त असां ॻाल्हाए ई न, पंहिंजी परवाह ई न कयो, त असां पुछो ई न। पर जेकर सोसाइटी जे अंदरि तव्हां डेमोक्रेसी जी ॻाल्हि कयो था, पार्लियामेंटी सिस्टम जी ॻाल्हि कयो था, गॾियल फैसलनि जी ॻाल्हि कयो था, अरड़ी तरमीम जे स्पिरिट जी ॻाल्हि कयो था, त पोइ कीअं मुमकिन आहे त तव्हां सूबे सां न ॻाल्हाईंदो, माण्हुनि सां न ॻाल्हाईंदो, हुकूमत सां न ॻाल्हाईंदो ऐं हुकुमनामा जारी अची कंदो, हुन सां डेवलपमेंट थींदी? खामख़ा सीपेक जो ई इमेज ख़राबु पिया कनि। मसनत पाकिस्तान में सीरतकारी थी आहे, सीपेक खे माण्हू खे रज़ामंदी सां बहितरी लाइ इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे, न कि हिन क़िस्म जी शयूं विच ते आणे हुनखे हर भरू ई माण्हू कंट्रोवर्शियल करे हिकिड़े सुठे प्रोजेक्ट जो पब्लिक इमेज बि वेठा बिगाड़े। अच्छा नसीर साहब, गॾो गॾु इहो बि आगाह कजो, ज़ाहिरा
जेका हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे पई, इमरान ख़ान साहब अॼु कराची पहुतो, उते मुलाक़ातूं बि थियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते सिंध जी राजधानी जे प्रोजेक्ट्स बाबति बि ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। गुज़िरियल साल बि असां ॾिठोसीं बरसाति खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी, वफ़ाक़ी हुकूमत ऐलान कया ऐं हिन भेरे बि असांखे तक़रीबन साॻी सूरत हाल नज़र अचे थी। ग्राउंड ते अहिड़ी का बि शइ हिन वक़्त ताईं मौजूदु आहे। अब छा पिया सम्झो, का इन में संजीदगी बि आहे, सियासी पॉइंट स्कोरिंग करण जी कोशिश कई पई वञे, या इन पुठियां के ॿिया मामला बि थी सघनि था? उहा त साफ़ ॻाल्हि नज़र अची वई। नाला उथलनि था, हे सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पर पोइ उहे बि माण्हुनि खे ॿुधाइनि न, पोइ पुछनि वीहनि 5 में बरसाती नालनि जे मथां ही सॼी हज़ारे माण्हुनि जूं इंक्रोचमेंट्स, घर, दुकान ऐं बाज़ारूं उहे कॾहिं ठही? उन वक़्तु केरु हुया सिंध में जिन रूल पे कई? हुनजी हिस्ट्री निकिरी सघे थी न। कहिड़े गवर्नमेंट हिननि खे परमिशन ॾिनियूं, कहिड़े इदारे हिननि खे परमिशन ॾिनी, कंहिं हिननि खे गैस ऐं पाणी ऐं बिजली जा कनेक्शन पे ॾिना? केरु हुया उहे सभु माण्हू ज़िम्मेवार? उहे छो था लिकाइनि माण्हुनि खां? त उहो लिकाए सॼो तव्हां हाणे वक़्त जी हुकूमत खे चओ था त तव्हां इहे ड्रायो बि माण्हू बेघर बि कयो, त उहे तव्हां रुॻी वारा आबाद बि कयो ऐं रोज़ तव्हां खां पुछाणो थी वियो, ऐं जिन सॼो गैर क़ानूनी कमु कयो तन खां पुछाणो न थी वियो। त हीउ सॼो पुठियां हुनजे पॉलिटिकल एजेंडा आहे। सीरियसनेस कान्हे, सिंसियरिटी कान्हे जो शयूं थी सघनि। हीअ पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग जो सॼो तरीक़ो आहे। इनजे करे मूंखे इहो लॻे थो त हाणे जीअं त हुकूमत जा आख़िरी 10 साल बचा आहिनि, अॻियां इलेक्शनूं वेझियूं थींदियूं, त हीअ अहिड़े क़िस्म जा नाटकी क़िस्म जूं शयूं थींदियूं, पोइ माण्हुनि खे चइबो ॾिसो असां त हीअ बराबरि कमु पे कया, अरबे डॉलर पिया था, हिननि ॻाल्हियुनि सॼो हुकूमत वारनि असांखे तरक़ी कराइण लॻी। त इहे सभु गिमिक्स आहिनि, इहे तरीक़ा आहिनि पुराणा, त इन करंट डेवलपमेंट सां सिंसियरिटी जो को बि अंसर नज़र कोन्हे। वॾी महिरबानी नसीर साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु सिंध जी राजधानी कराची में मौजूदु हो ऐं जेके हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई ऐं ख़ासि तौर ते हिकु ॿियो मनसूबो जेको वफ़ाक़ी हुकूमत आणण जी कोशिशि करे पई, जीअं नसीर मेमण साहब ॿुधायो पए त इन सॼी सूरत हाल ते जेका सूबे जी हुकूमत आहे उनखे एतमाद में वठणु घुरिजे हा ऐं उनखां पोइ इन मनसूबे खे आणणु घुरिजे हा। हालांकि इन मनसूबे खे सीपेक में शामिलु कयो वियो आहे, पर सूबाई हुकूमत खे इन बाबति का बि ॼाण कोन्हे का, ऐं उन खां अलावा केतिरियूं शयूं आहिनि जेके हिन वक़्त ताईं मुंझियल आहिनि, जंहिं ते केतिरा ई सवाल उथनि था ऐं उन बाबति का बि वफ़ाक़ी हुकूमत हिन वक़्त ताईं शइ वाज़िह नाहे करे सघी। जेका ॻाल्हि अली ज़ेदी करे पियो, जेके शयूं रिपोर्ट थियनि पियूं ऐं जेको मैप ॿुधाए पियो, उहे शयूं मुख़्तलिफ़ हिन वक़्त ताईं नज़र अचनि पियूं। वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर इन सॼे मामले ते बि इन सॼे मामले खे बि गिंजराइण जी कोशिशि करे पई ऐं इन ते बि ज़ाहिरी तौर ते रद अमल अचण जो सिलसिलो बि जारी आहे। पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं KCR जे हवाले सां। हिते वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर कराची सर्कुलर रेलवे जे पीढ़े जो पथर रखियो ऐं PTI मुसलसल इन जो क्रेडिट खणे पई KCR जे हवाले सां त हू PTI जो मनसूबो आहे। उनखां अलावा सिंध हुकूमत बि केतिरा ई वाइदा कया आहिनि, केतिरियूं ई दावाऊं कयूं आहिनि ऐं 2017 में इहो वाइदो थियो त कराची लाइ बसियूं आंदियूं वेंदियूं। ताज़ो ई सिंध काबीना जे इजलास में 250 बसियुनि जी मंज़ूरी थी आहे। उन जे लाइ बजट पिणु अलोकेट कयो वियो हो। ताज़ी जेका बजट गुज़री उन में उन सां गॾोगॾु जेके शहर जा बुनियादी तौर ते मसइला आहिनि उन बाबति बि वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत, हालांकि वज़ीर आज़म इमरान ख़ान ऑफर ॾिनी आहे वॾे वज़ीर खे, पर उन ते संजीदा नज़र नथियूं अचनि। ऐं छा हीउ जेको मनसूबो KCR आहे उहो हिन वक़्तु 2021 में फीज़िबल आहे ऐं उन ते बि केतिरा ई सवाल उथनि था। PTI जा कुझु उन PTI में शामिल माण्हू उनजी मुखालफ़त करे चुका आहिनि त हीउ पुराणो मनसूबो आहे, हिनखे रिन्यू करे PTI हलाइणु चाहे पई ऐं उन ते का बि बहितरी नज़र न पई अचे। मूंखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे कराची जी ट्रांसपोर्टेशन समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गहरी नज़र रखनि था अर्बन प्लानर आहिनि मोहतरम जनाब मोहम्मद तौहीद साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तो ऐसा बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा, गुज़िश्ता साल जब बारिश हुई थी उसके बाद सुप्रीम कोर्ट ने भी सख्त रिमार्क्स दिए, फिर वज़ीर आज़म साहब यहाँ पर पहुंचे थे, उन्होंने कहा था कि 1100 अरब दिए जाएंगे कराची को। फिर हमने देखा सूबाई और उस वक्त की शहरी और हमने देखा कि वफाकी हुकूमत में तकरार भी चलती रही। आज एक बार फिर से KCR मंसूबे का इफ्तिताह किया है वज़ीर आज़म साहब ने। आप किस तरह से देखते हैं, क्या ये मंसूबा चल पाएगा, क्या ये फीजिबल है इस वक्त, और कौन सी चीजें जिस पर अभी काम होना है? देखिए, पहली चीज तो ये है कि इस वक्त शहर कराची बहुत खुशकिस्मत शहर मतलब मुझे लग रहा है जिसमें 3 मुख्तलिफ तरह की
कराची सर्कुलर रेलवे जो है वो हमें नजर आना शुरू हो गई है। नंबर एक वो कराची सर्कुलर रेलवे है जिसका कुछ अर्से पहले शेख रशीद साहब ने इफ्तिताह किया था, और अगर आज भी आप देखते हैं तो सुबह के वक्त में और शाम के वक्त में, एक बार सुबह में धाबे जी से चलती है वो ट्रेन, जिसपे पुरानी ट्रेन के डब्बों पर व्हाइट कलर करके उसको कराची सर्कुलर रेलवे का नाम देके बाकायदा इफ्तिताह किया गया था। तो वो धाबे जी से चलना शुरू करती है और जो पाकिस्तान रेलवे के मुलाजमीन है उनको लेकर आती है और शाम में उनको बड़ी जिम्मेदारी से वापस लेकर जाती है। एक तो वो कराची सर्कुलर रेलवे, ठीक है। दूसरी कराची सर्कुलर रेलवे वो है जिसके लिए 2018 में जो डिस्ट्रिक्ट सेंट्रल में 1100 के करीब खानदानों को जो है वो बेघर किया गया था और वो आज तक नहीं बन सकी, जिसमें लास्ट टाइम जो हेयरिंग हुई थी कोर्ट, सुप्रीम कोर्ट में, उसमें एक आ गया था कि एफडब्ल्यू को ठेका दिया गया है और वो इस वक्त जो है जो 24 लेवल क्रॉसिंग है उसके बारे में सर्वे कर रहे हैं, ठीक है। दो तो ये केसीआर हो गई। तीसरी केसीआर बहुत खुशकिस्मती से शहर कराची को मिलने जा रही है, जिसका आज हमने मीडिया के जरिए से, दीगर जराये से तस्करा सुनने को मिला कि जिसमें जो है वो इलेक्ट्रिक के थ्रू चलेगी और बहुत ही मतलब जो है फास्ट होगी और दीगर बहुत सारी चीजें उसमें बताई गई हैं और 2 साल या 3 साल में मुकम्मल भी हो जाएगी। तो मतलब अब आप खुद अंदाजा कर ले, मैंने आपको तीनों तरह की केसीआर बता दी और जबकि पहली वाली का तो इफ्तिताह भी शेख रशीद साहब ने ही किया था और ये वाली का इफ्तिताह भी यकीनन आगे चल के शेख रशीद साहब ही करेंगे, बज़ाहिर यही लग रहा है। तो यानी कि इतनी ज्यादा मतलब कि 3 डिफरेंट तरह की केसीआर, मतलब समझ में नहीं आ रहा। शहर कराची वाले तो बहुत ज्यादा खुशकिस्मत है, समझ लें आप इस सिलसिले में। तो ये सब थोड़ा सा इस पर आगाह कीजिएगा ट्रैक के हवाले से, क्योंकि ज़ाहिर जिस तरह आपने जिक्र किया काफ़ी चीज़ें इस वक्त तक क्लियर नहीं है। अब सिंध हुकूमत इस वक्त तक कह रही है कि ट्रैक मुकम्मल नहीं हो सका और पिछले हफ्ते हमने ये भी चीज़ें सुनी थी जो आप पहली वाली केसीआर का जिक्र कर रहे हैं जिसका शेख रशीद साहब ने इफ्तिताह किया था, वो इस वक्त खसारे में जा रही है, वो नुकसान दे रही है, उसमें इतने लोग सवार नहीं होते और वो इतनी स्लो है कि पहुंचने में लोगों को तकलीफ होती है। तो इन दोनों चीज़ों के हवाले से बताइएगा कि क्या आपको नज़र आ रहा है, एक तो ट्रैक के हवाले से और दूसरा जो उस वक्त का मॉडल था उसको अब इस्तेमाल किया जा रहा है। देखिए, पहली चीज तो मैं आपको बताऊं, आई एम वेरी क्लियर ऑन इट कि शहर कराची को एक मुनासिब पब्लिक ट्रांसपोर्ट सिस्टम की पहले जरूरत है, जिसमें मुनासिब तरह की जो है वो बसें हों, जिसमें सीट बाय सीट लोग बैठ सकें, रोड जो है वो इतने बेहतर हो कि उस पर जो है ये बसें चल सकें और लोग ये प्रेफर करें कि कम से कम अपनी बाइक जो है वो घरों पर छोड़कर उस पब्लिक ट्रांसपोर्ट में सफर कर सकें, पहली चीज। उसके बाद देखें कहीं भी किसी भी जगह पर दूसरे नंबर पर फिर ये बीआरटी या केसीआर या मास ट्रांजिट ये बाद में आती है। हमने जंप किया, हमने कहा नहीं जी हम तो पहले ये लेकर आएंगे। अच्छा, दूसरी बात आपने की फिर ट्रैक की सिचुएशन ये है कि 2 हफ्ते पहले मैंने हबीब यूनिवर्सिटी के बैक साइड पे विजिट किया था, वहां से नीपा तक वॉक इन किया था। पहले भी मैंने आपके प्रोग्राम में और दीगर जगहों पे बताया कि वहां पर ट्रैक की सिचुएशन ये है कि आपको वहां पे एक नाला नजर आता है जो कि तकरीबन 4-5 फीट गहरा है और जो इर्द गिर्द के जो हाउसिंग हुई है ओवर द टाइम वहां पे लोगों ने अपना सेवेज इनलेट किया है, वो असल में केसीआर का ट्रैक है जिसको अभी तक छेड़ा ही नहीं गया है। तो ये तो अभी बहुत दूर की बात है, मतलब अगले समझ लें अगर हम ये कहते हैं ना कि इलेक्ट्रिक नहीं भी चलेगी, एट ग्रेड ही चलेगी और यही डब्बे होंगे, यही वाली ट्रेन होगी, तो भी आप कम से कम 2 साल लगा लें। और अगर आप इलेक्ट्रिक पे जाते हैं, एलिवेटेड पे जाते हैं, तो फिर शायद अगले 5 साल में बहुत संजीदगी के साथ अगर काम किया जाए तो शायद हम केसीआर को चलता हुआ देख सकें। क्या आप समझते हैं कि क्या होना चाहिए और अगर ज़ाहिर चीज़ें हैं तो उसकी तरफ क्यों नहीं हुकूमतें जा रही, उस पर संजीदगी से काम क्यों नहीं हो रहा? अगर कुछ चीज़ें बन भी जाती हैं तो उस पर स्टडी नहीं होती और उसमें ऐसे लोगों को शामिल किया जाता है जिनको बाज़ाब्ता तौर पर जो ग्राउंड पर रियलिटीज़ हैं उनका कुछ पता नहीं होता, फिर हम देखते हैं कि वो बहुत जल्द फ्लॉप भी हो जाती है। देखिए, इसमें सबसे पहली और बुनियादी चीज ये है कि हम केसीआर की बात करें, हम बीआरटी की बात करें, आपको एक ऐसी रिपोर्ट जो रिसेंट रिपोर्ट हो, जायका की रिपोर्ट का हवाला तो तमाम देते हैं, जिसमें कराची के ट्रांसपोर्ट को स्टडी की गई हो। कराची में कम्यूट कितना है, कितने लोग कहां से कहां, कौन से रूट पर कितने लोग सफर करते हैं। असल में तो ऐसी कोई स्टडी सामने नहीं है ना। ऐसी स्टडी सामने हो तो फिर बात की जाए। ये तो 2005 का जायका का प्लान है जिसमें उसने कॉरिडोर ऑफ मास मूवमेंट बताए थे। वो कॉरिडोर ऑफ मास मूवमेंट का मतलब ये नहीं कि उस पर आप बीआरटी चलाएं। उन्होंने कहा जी ये मास मूवमेंट के कॉरिडोर है, अब आप इसको कैसे डील करते हैं, इट्स अप टू यू। हमने कहा नहीं जी, बीआरटी बहुत जरूरी है और बीआरटी को और केसीआर को बहाना बनाकर हम लोगों को पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं दे रहे। अब तो सब थोड़ा सा इस पर भी रोशनी डालिएगा। आज ज़ाहिर जब हम पहले देखते थे, खासतौर पर इस हुकूमत के बाद या उससे पहले भी हमें ये नजर आता था कि सूबाई
या वफाकी हुकूमत ये कहते थे और इख्तलाफात की वजह से वो आपस में बैठते नहीं थे और फिर सूरत हाल हमारे सामने थी। आज वज़ीर आज़म इमरान खान साहब ने ऑफर भी किए सिंध हुकूमत को और सिंध हुकूमत उस पर राजी भी हो गई है कि शहर की बेहतरी के लिए इकट्ठे काम किया जाएगा। आप कितने मुतमईन हैं कि ये पॉसिबल हो सकता है? अगर सूबाई और वफाकी हुकूमत चाहे तो क्या मसाइल का हल मुमकिन है, शॉर्ट टर्म ही नहीं लॉन्ग टर्म भी? जी बिल्कुल, अगर जो है पॉलिटिकल ग्राउंड पे दोनों मतलब जो पार्टीज हैं जो फेडरल में रूल कर रही हैं और प्रोविंस में रूल कर रही हैं, अगर ये जो है मिलकर बैठती हैं और वाकई संजीदगी से सोचती हैं तो फिर यकीनन केसीआर भी चल सकती है, दूसरे प्रोजेक्ट भी जो है मटेरियलाइज हो सकते हैं। लेकिन वो ये कि हमें पॉलिटिकल विल जो है वो बहुत जरूरी है। उसके ना होने की क्या वजह आपको नजर आ रही है? देखिए, उसके ना होने की तो फिर वो देखिए, क्योंकि हम पॉलिटिशियन नहीं है, हम जाहिर सी बात है उस हवाले में बात नहीं कर सकते कि क्या सिलसिले हैं क्या नहीं है। लेकिन बज़ाहिर ये नजर आता है, देखिए अगर वैसे हम देखें कि बहुत सारे प्रोजेक्ट जो हैं, बहुत सारे प्लानिंग है, उसका फेलियर जब इसलिए नजर आता है कि इंस्टीट्यूशन के दरमियान में आपस में जो है वो किसी तरह का लिंक नहीं है। बहुत सारे इंस्टीट्यूशंस हैं, उनके दरमियान आपस में कोई लिंक नहीं है। देखिए, एक तरफ पाकिस्तान रेलवे जो है इस प्रोजेक्ट को लीड कर रहा है और उसमें जो है वो सीपेक के अंडर में केसीआर के प्रोजेक्ट की ही मैं बात कर रहा हूँ। दूसरी तरफ यही प्रोजेक्ट जो है वो सिंध ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांजिट डिपार्टमेंट इसी प्रोजेक्ट को देख रहा है। अब अगर सिंध मास ट्रांजिट डिपार्टमेंट और पाकिस्तान रेलवे में आपस में ही कोऑर्डिनेशन ना हो या कोऑर्डिनेशन इस तरह का हो कि मतलब वंस इन अ वीक या जो है वो आफ्टर 2-3 मंथ जो है वो एक मीटिंग कर रहे हो बहुत लॉन्ग टर्म के बाद, तो इस तरह तो काम नहीं होते ना फिर ये। ठीक है, बहुत शुक्रिया आपका तो इस प्रोग्राम में वक्त देने के लिए। हिन वक्त कराची शहर जे लाइ सूबाई थोड़ी वफाकी हुकूमत ॻाल्हियुनि जे हद ताईं त संजीदगी जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म इमरान खान पाण अॼु ऑफर कई आहे सिंध हुकूमत खे त गॾिजी वेही शहर जा मसइला हल कजनि ऐं ख़ासि तौर ते जेके हितां जा मनसूबा रोलडे जो शिकार आहिनि उन बाबति बि। ऐं वज़ीर आज़म इमरान खान उन में ॿेटनि जो हवालो पिणु ॾिनो, जॾहिं त कराची सर्कुलर रेलवे जे हवाले सां जीअं तोहिद साहब ॿुधायो त हीउ टियों इफ़्तिताह अॼु थियो आहे। उन खां अॻु ॿ इफ़्तिताह थी चुका आहिनि। हिकु इफ़्तिताह 10 महीना अॻु शेख रशीद साहब कयो, जेका हिन वक़्तु केसीआर हले पई। जेके पुराणियूं उन वक़्तु मौजूदु हुयूं ट्रेनूं, उन्हनि खे कलर कराए ऐं हलायो वियो आहे, जंहिंमां बि शहरी ख़ुशि नज़र न पिया अचनि। उन बाबति कुझु ॾींहं पहिरियां ई ख़बर साम्हूं आई त उहे मुसलसिल खसारे में वञनि थियूं। जॾहिं त अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान ही टियों इफ़्तिताह कयो आहे, ॾिसणो इहो आहे त इन में छा थो थिए। इन जी का फीज़िबिलिटी रिपोर्ट हिन वक़्त ताईं साम्हूं न आहे आई। ट्रैक जे हवाले सां का बि शइ नज़र न पई अचे, ट्रैक क्लियर कराइण जे हवाले सां का बि शइ नज़र न पई अचे। उन सां गॾोगॾु अगरि माण्हुनि खे उथारियो वेंदो त उन्हनि खे किथे विहारियो वेंदो ऐं उन्हनि खे किथे राइश ॾिनी वेंदी, उन बाबति बि का शइ नज़र न पई अचे। जीअं तोहिद साहब ॿुधायो 2018 में शहर जी केतिरनि ई आबादियुनि खे बेघर कयो वियो हो, उन्हनि जा घर टरथा विया, पर उहो जेको ट्रैक आहे उहो हिन वक़्त ताईं मुकमल न आहे थी सघियो। उहो कंहिं ख़ासि हिकु मख़सूस जाइ ते वञी उहो ट्रैक ई ख़तमु थी थो वञे, जंहिंजे करे हीअ जेके मनसूबा आहिनि उहे रोल्ड जो शिकार नज़र अचनि था। सूबाई हुकूमत बि हिन बाबति केतिरा ई भेरा चई चुकी आहे, पर कराची जे लाइ हिन वक़्त ताईं को बि ट्रैफ़िक जे हवाले सां शहरी सहूलियतुनि जे हवाले सां निज़ाम असांखे हिन वक़्त ताईं नज़र न पियो अचे। इन प्रोग्राम जो वक़्तु ॿुधाइण ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मिराज खे ॾींदा इजाज़त। तलावाई।